उन जे करे थोरो कावड़ करे पियो। असां अहिड़नि नांगनि खे जेको आहे जी हिन जो माल वीडियो हाँ व्यूअर्स अॼु असां सां जोगी फ़क़ीर मौजूदु आहे जेको पिणु नांग उन सां गॾु जेको नांगनि सां गॾु ॾींहुं निभाईंदो थो अचे नंढपण खां वठी। असां हिन खां मालूम कयूं था त जोगी फ़क़ीर जेके आहिनि उहे नांग पकड़नि कीअं था ऐं जोगी फ़क़ीरनि जी जेका ज़िंदगी आहे जेको तारुफ़ आहे जेका ज़ात पात आहे जेका उथी वेठी आहे समाजी रहणी कहिणी आहे उन जे बारे में जेको आहे उन्हनि सां कयूं था। ऐं जोगिन सिंधी ज़ात खे भिट धणी बि पंहिंजे बैठनि में जेको आहे यादि कयो आहे। नालो मुश्ताक फ़क़ीर आहे बाबू साईं। मुश्ताक फ़क़ीर किथों आया हो? आयासीं भेटाई खां बाबू साईं। रोज़िला मैंने बचड़न ला गुज़र सफ़र ला आयासीं निकिता आहियूं बाबू साईं। भिट छा जो इलाइक़ो आहे उन में जोगिन जी केतिरी आबादी आहे केतिरा घर आहिनि? घर उते माना घटि में घटि 1000-1200 थी वेंदा एतिरो अंदाज़ो आहे भेटाई ते। ही तव्हांखे जेका छबीअ में पियो आहे नांग इहो कीअं हथु कयो अथव कीअं हिन जो छा? इहो साईं जंग में हथु करे ईंदा आहियूं बादशाह पे दस्तगीर जी डोई में वठंदा आहियूं कड़े कड़ाम में वठंदा आहियूं बादा। हा जंग में खणी ईंदा आहियूं। ही नांग पकड़ वारो कॾहिं खां था धंधो कयो? हे असांजी के सदियूं गुज़री वियूं आहिनि नाग बला वठण खां असांजी के सदियूं गुज़री वियूं आहिनि बाबा। अच्छा नांग हिकिड़ो ख़तरनाक शइ हूंदी आहे तव्हां हुनखे कीअं था पकड़ियो या इहो तव्हांखे हुनर किथां सिखियो अथव? या हुनर असांजो अबे ॾाॾे खां आहे को ज़िंदगी खां आहे ईअं सम्झ अबे ॾाॾे जो आहे हुनर ईअं सम्झ। अच्छा नांग कीअं पकड़िजे? इन की कड़े में वठ पियो बादशाह पीर दस्तगीर जेलानी जी डोई ॾींदा आहियूं असां। मड विझंदा आहियूं मड में वठंदा आहियूं। अच्छा अच्छा जी हा। नांग कहिड़े क़िस्म जा तव्हां पकड़ींदा आहियो? नाग हर क़िस्म जो वठंदा आहियूं बाबा की लुंडी खां सवाइ खेड़ू खुपर डेंगू सेंबू हर बला निकाय ज़काई ज़हरीलो जानवर आहे हिकिड़ो लुंडी खां अलावा हा या ॿियो हर बला वठंदा आहियूं भाई। अच्छा नांगनि जा मशहूरु क़िस्म कहिड़ा आहिनि जिन खे तव्हां? मसूर पदम कारियर पदम वासिंग या मसूर क़िस्म ज़हरीला पहिरियों नंबर या आहिनि। हा हा जी। अच्छा जोगी जेके आहिनि ही नांग माण्हुनि खे ॾेखारे दिलि विंदुराए उन्हनि खां जेको आहे पैसा वठी करे गुज़र सफ़र कंदा आहिनि या जोगिन जो को ॿियो बि? न बादशाह या गुज़र सफ़र या मेरे पंहिंजो पेट गुज़र बचड़नि लाइ ॾेखारियूं था 5-10 मिलनि था मेरे गुज़र सफ़र लाइ। जेको तव्हांजो नांग हूंदो आहे इहो माण्हुनि खे ॾंगींदो बि आहे या? न न कड़े में आयसी ताईं नालो न वठंदो आहे कड़े खां पोइ 5 मिंट बि वॾा आहिनि बाबे। अच्छा नांगनि जा उहे क़िस्म घणा हूंदा आहिनि जंग में या सॼी? क़िस्म 172 ज़ातूं आहिनि नागनि जो क़िस्मनि जो को अंदाज़ ई न आहे बाबा साईं। तव्हांखे कुझु अच्छा तव्हां वटि जेको ही नांग साण आहे इहो पदम या पदम ही पदम नांग या पदम पहाड़ी आहे हिनखे इन नाग जो माना खाधल माण्हू कदम न खणी सघे या वॾो ज़हरीलो बला या त ही ख़तरनाक पदम पहाड़ी आहे। ही पहाड़नि जो आहे माना जबल पहाड़नि जो नाग आहे ख़तरनाक ज़हर पीअण वारी ज़हर माना माण्हू हूंदो आहे नाग जो। हा उहा ज़हर पीअण वारो मिटी हूंदो आहे 4 महीना सियारो ज़मीन में नाग रहंदो आहे उन में मिटी चटींदो आहे मिटी में ज़हर मोरो मण थी वेंदो आहे। अच्छा ही जेका तव्हां मुरली खई आहे साण इहा मुरली जेका आहे कीअं माना सिखंदा आहियो जाए? मुरली नाग असांजो लाज़मी आहे। अच्छा अच्छा जी हा। मुरली जेका आहे तव्हां असांजे नाज़रीन खे जेको आहे वॼाए ॿुधाए सघो था? जी हा ॿुधाए था सघूं जी हा। अच्छा ही कहिड़ो सुर तव्हां ॻाए ॿुधायो असांखे? ए पेरे पवंदसि मां राति रहंदसि पेरे मां पवंदसि राति रही वञ बंबोर में इहो साईं जी हा। अच्छा जेके जोगी कम्यूनिटी जा जोगी ज़ात जा माण्हू आहिनि उहे ॿार बच्चनि खे पंहिंजे पुटनि खे तालीम औलाद बि ॾियारनि था या इहे सवें सालनि खां मुरलीअ ते? मुरली ते ई गुज़र आहे बादशाह असांजो तालीम घटि आहे असांजो मुरली ते घणो आहे असांजो तालीम फ़क़ुरान जोगिन जो। अच्छा सफ़र में रहण करण खाइण पीअण जो सिलसिलो रहे जो कीअं थिए केतिरा ई ॾींहं जॾहिं सफ़र में हुजो था त? सफ़र में बसि अलावा त तव्हां जहिड़ी संगत भाषा हूंदा आहिनि उन्हनि खां घुरियो पियो खायो पियो वरी वेठा हूंदा आहियूं वरी अलाह ॾींदो आहे त खाईंदा आहियूं न त वेठा हूंदा आहियूं।
कॾहिं को अहिड़ो वाक़ियो पेश तव्हां सां आयो आहे त कंहिं माण्हू खे तव्हांजे नांग ते, तव्हांजे होलीअ ते, तव्हांजे ड्रेस ते, तव्हांजे ॻाल्हाइण ते, तव्हांजे जेको आहे लछणनि ऐं अफ़ालनि ते का कावड़ को गुस्सो आयो जेको विड़ियो जेको अहिड़ी शइ का? हज़ारे माण्हू ईअं तो ग़रीबनि जे मथां हज़ारे पिया हलनि बादशाह हज़ारे, पर असांजो अला ॿुधंदो आहे। असां ग़रीबनि बार मिली मार बार अला ॾींदो आहे ॿुधे, उन्हनि खे बि अला घटि वधि ॻाल्हाइण थो। हाणे असां फ़क़ीर हलूं था उन ते हज़ारे दुनिया चवंदी आहे बाबा साईं छो था घुमियो, छो था फिरो, पर अला असांजी ॿुधंदो आहे। जी व्यूअर्स, ही जोगी फ़क़ीर जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। जेकॾहिं असांजी ही रिकॉर्डिंग्स ही प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो, पंहिंजो ऐं गिरदो नवाज़ जो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। न माने हींअर कोन्हे, वॾनि वटि हूंदी आहे बाबा साईं, माने हर के वटि थोरी हूंदी आहे बाबे खे। न या ख़ाली फूका ज़रूरु नाग जो बचो आहे, पंहिंजो दस्त ॾेखारींदो बाबा साईं, बाक़ी हाली तव्हांखे डंगो असरु कंदो? न भले कले में तव्हां बि पाई था सघो, बादशाह नालो न वठंदो बिल्कुलु।